सिंधी ॿोली जी शुरूआत जो सही वक़्तु तय करणु मुश्किल आहे, छो त ॿोलियूं कुदरती तौर ते हज़ारे सालनि में तरक़ी कंदियूं आहिनि। सिंधी ॿोली जी तारीख़ खे सिंधु माथिरे जी तहज़ीब सां जोड़ियो वेंदो आहे, जेका तक़रीबन 5000 साल पुराणी ऐं 2500 साल पहिरियां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां बि अॻु। सिंधी ॿोली जी तारीख़ खे सिंधु माथिरे जी तहज़ीब सां जोड़ियो वेंदो आहे। छा सिंधु माथिरे जी तहज़ीब जे दायरे में जेके बि पुराणा शहर ऐं पुराणियूं इतिहासिक जॻहियूं अचनि थियूं, छा पुराणे वक़्त में उते बि सिंधी ॿोली ॻाल्हाइबी हुई या न? इहो सभु सम्झण लाइ हाणे ॻाल्हि कंदासीं मोहन जे दड़े जी। मोहन जे दड़े जे नाले सां 2016 में ऋतिक रोशन जी हिकु फिल्म भी बणी हुई। उन फिल्म अंदरि न मोहन जे दड़े जो इतिहास ॾेखारियो वियो आहे, न उन फिल्म अंदरि काई सचाई आहे। मोहन जे दड़े में कुझु मोहरूं ऐं ख़त मिलिया आहिनि जंहिंमां सिंधी ॿोली साबित थी नाहे सघी। मोहन जे दड़े मां हथ आयल मोहरूं ऐं अखरैल इबारतनि मां ज़ाहिर थो थिए हिते रहंदड़ माण्हू ॻाल्हाईंदड़ ज़ुबान लिखी ऐं पढ़ी बि सघंदा हुआ ऐं हिते जी आबाद क़ौम तमामु सुधरियल क़ौम हुई। पर बदकिस्मती सां मोहन जे दड़े जी ज़ुबान खे कोई अॼु ताईं पढ़ी नाहे सघियो। कुझु माण्हुनि पढ़नि जा दावा भी कया आहिनि, पर तिन ते कंहिं बि सूरत में यकीन नथो करे सघिजे। हीउ हिकु अहिड़ो राज़ आहे जेको तबाह थींदड़ क़ौम जे सीने में ई रहिजी वियो। इनखे ज़ाहिर करणु क़तई तौरु नामुमकिन आहे। मिस्टर बैनर्जी 1922 ऐं 23 में मोहन जे दड़े जी खोटाई करे इहो साबित कयो त मोहन जे दड़े जूं जेके बि इमारतूं आहिनि, इहे अलॻि अलॻि ज़माननि में बणियल आहिनि ऐं अलॻि अलॻि ज़माननि जा सिक्का बि मिलिया आहिनि। सिंधी ॿोली जो बुनियाद प्राकृत ऐं संस्कृत जी तरक़ी सां जुड़ियल आहे। इहा ॿोली ख़ासि तौर ते 7वीं सदी ऐं ईस्वी खां पोइ लिखत में वधीक नुमाया थी, जॾहिं अरबन सिंध फतह कई ऐं सिंधी ॿोली ते अरबी रस्मुल ख़त जो असरु थियो। कुझु माण्हुनि जो मञणु आहे त जेका प्राकृत ज़ुबान आहे, इहा सिंधी ॿोली जी तमामु वेझी ज़ुबान आहे। तंहिं करे सिंधी ॿोली जी तारीख़ खे हज़ारे साल क़दीम तारीख़ सां ॻंढिजी सघे थो, जेका क़दीम तहज़ीब ऐं समाजी राब्तनि ऐं मुख़्तलिफ़ सक़ाफ़तनि जी गॾिजाणी मां वजूद में आई। इते हिकु सवाल थो पैदा थिए, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा भी अशार सिंधी में आहिनि, पर उहे सिंधी में हुजण जे बावजूदु आम माण्हू जी समझ में छो नथा अचनि? इहो सभु सम्झण लाइ हिन वीडियो में असीं अव्हां खे वाज़े तौर ते सम्झायूं था। शाह अब्दुल लतीफ़ जे दौर जी सिंधी ॿोली अॼु जी जदीद सिंधी खां मुख़्तलिफ़ हुई। उन वक़्त जी ॿोली में केतिराई अहिड़ा लफ़्ज़ ऐं इस्तिलाह हुआ जेके हाणे आम इस्तेमाल में न आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे अशार में अरबी, फारसी, तुर्की, इनखां अलावा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। हिकु अरबी ऐं फारसी में हिकु अशार जेको अव्हां खे स्क्रीन ते नज़र ईंदो हूंदो। मुंहिंजी तहक़ीक़ात में जो कुझु बि मिलियो सो अव्हां दोस्तनि साम्हूं असां पेश कयो। छा सचाई आहे थो ॼाणे पाक अला, बाक़ी असांखे का बि ख़बर न आहे। असांजे वीडियो या एडिटिंग में काई ग़लती हुजे त असांखे ज़रूरु ॿुधाइजो, जीअं त असीं इन में वधीक सुधार करे सघूं। सो महिरबानी।